छोड़ा समय ज़माना है ज़माना। जी नाज़रीन, न्यूज़ स्पेशल प्रोग्राम में मां डीएम सुमरो। नाज़रीन अचो त अॼु तव्हांखे असां ॾेखारींदासीं त अॻूणो दौरु सिंध जो अॻूणो दौरु ख़ुशहाल दौरु रहियो आहे। सिंध जा वाहण बस्तियूं सिंध जा दरिया ॿनियूं ॿारा जेके आहिनि सो ख़ुशहालीअ जे हुनजी हाक पूरे दुनिया में पूरे मुल्कनि में मशहूरु आहे। अचो त उन जे हवाले सां अॼु हिन स्पेशल रिपोर्ट में ॾिसूं था त अॼु उहा सिंध किथे पहुती आहे ऐं अॻूणे दौर जूं जेके साणियूं आहिनि उहे अॻूणे माण्हुनि खां पुछण जी कोशिशि कंदासीं त अॻूणे दौर खे कीअं पिया ॾिसनि ऐं हीउ जेको जदीद ऐं टेक्नोलॉजी जो दौर में हींअर नौजवान दाख़िल थियो आहे हिन खे कीअं था कनि। लखें सालनि जे इर्तिका खां पोइ धरतीअ ते तहज़ीबुनि जनम वरितो। तहज़ीबुनि जे उन सिलसिले में सिंधु माथिरी अहम जाइ वालारियूं बीठी आहे। तहज़ीबुनि जी हिकु अहम ॻाल्हि ही रही आहे त हर गुज़रंदड़ वक़्त सां गॾु ज़मानो पाण खे तब्दील करे पियो, जंहिंसां तहज़ीबूं बि मटिजनि पियूं। इहो पिणु सच त वक़्तु कॾहिं बि कंहिंजो इंतज़ारु नाहे कंदो। हाल खे मुस्तक़बिल ऐं माज़ीअ में मटिजंदे देरी कोन लॻी। अहिड़े रीत वक़्तु अखि चिंब में पंहिंजूं मंज़िलूं माणींदो तेज़ीअ सां अॻिते वधंदो रहे थो ऐं इहो सिलसिलो किरोड़े सालनि खां जारी आहे। वक़्त जे हिन खेल में अक्सर हालतुनि अंदरि माण्हू मजबूर थियो वञे। हू हाल में रहंदे माज़ीअ खे सारे थो त मुस्तक़बिल जी रिथाबंदी कंदो रहंदो आहे ऐं हाल हुन जे हथनि मां वारीअ जीअं वहियो वञे। माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल जे ज़माननि में माज़ी सदाई खां माण्हूअ खे पाण ॾांहुं मोहियो आहे। छा माण्हूअ जो गुज़िरियल वक़्तु एतिरो ख़ूबसूरत हूंदो आहे जो उनखे यादि करे कुझु थधा साह भरे ॻोढ़ा ॻाड़े सघजनि था। मालड़ो हूंदो हो, सभु खां वटि हिकु ढोर ॿ ढोर हूंदो हो, पोइ वधंदो हो, पोइ फरो फरोटो ॾेई पंहिंजो गुज़र कंदा हुआ। बसि भला अॻे मोहबत वधीक हूंदी हुई माण्हुनि में या हाणे? अब अॻे घणी हूंदी हुई। ग़रीब हूंदा हुआ न त बि हिकु ॿिए चे साह ॾींदा हुआ ऐं हाणे अलाह ॾिनो अथनि त बावर बि घणो। तौबा कजे रब जे दर, मुंहिंजा मालिक मुंहिंजी तौबा। भला तव्हांजे दौर में अॻे लस्सियूं, चाॾियूं, वॾा ॻोठ, वॾियूं कचहरियूं, उन जो कुझु बारे में ॿुधायो। हा, हुन में चार वेंदा हुआ, कचहरी कंदा हुआ, कहिड़ी बि ॻाल्हि हूंदी हुई वेही गॾु कंदा हुआ, पोइ उन ॻाल्हि ते ॻंढ ॾींदा हुआ त हे ॻाल्हि हीअं थींदी, उहा ॻाल्हि उअं ई थींदी हुई। हाणे ईअं कोन था कनि। भला अॻु में तव्हां जॾहिं जवान हूंदो त अॻु में तुंहिंजूं सहेलियूं बि हूंदियूं, पाण में वेही तव्हांजी अॻूणी कचहरी कीअं हूंदी? असांजी कचहरी इहा ईअं हूंदा हुआ ॾुख। पोइ वाण वटींदा हुआसीं, वाण वटे वरी वरऊं, वरी उहे खरड़ियूं, उहे नोड़ियूं विकिणी पोइ रोज़ी कयूं, मानी खायूं, न त बसि। भला अॻूणे दौर में जेके मिटियूं माइटियूं थींदियूं हुयूं उहे कीअं ज़बान जे मुतलिक़ थींदियूं हुयूं या कीअं थींदियूं? ज़बान जे मुतलिक़ वेंदा हुआ त वाह हे फलाणी छोकिरी मूं फलाणे खे ॾिनी आहे, चए वाह ठही, चए हा ठही, बसि। पोइ उते हुनजो निकारो विझी लटड़ो विझी लाऊं ॾियारे हुनखे ॾींदा हुआ। तव्हां भला अॻु में अटा वग़ैरह कीअं पीअंदा हो? कीअं? अटो जेको आहे अटो तॾहिं अनड़ियो आणींदा हुआ, लप वठी अचनि, पोइ असां पीऊं झंडनि ते पी, पोइ मानियूं पचायूं, पोइ अधु चौथड़ खाई पी असां टेम गुज़ारिया। अब असां ॾाढा ॾुख ॾिठा। भला अॻु में जेको आहे सो इहो जीअं सहरा थींदा, लाॾा थींदा, शादियुनि मुरादनि में रीतू रस्मूं हूंदियूं, उहे कीअं हूंदियूं? ओ सहरा चमचूं, पिड़ा खणी जूं, पिड़ा खणी कुंवार खे ॾेई पोइ घोट वठी लाऊं ॾियारींदा हुआ। लाऊं ॾियारे पोइ उन्हनि जा पलव ॿधे चवंदा बाबा वठी वञ।
हो वठी वेंदा हुआ जंहिंजी कुंवार जंहिंखे ॾे पुटु परणाए पंहिंजो वठी वञे। हीअ ॻह ॿ गॾु न बसि रुॻा लटड़ा। ॾाजे में छा छा हूंदो? ॿ जोरा टे जोरा ॾाज में, बसि ईअं हेॾड़ी पेतड़ी उन में ॾाजड़ो हो विझनि, 3 जोरा 2 जोरा उन में बसि। ख़ुशीअ में को छोकिरो को तोरायो, को परणायो, का छोकिरी परणायो त गॾिजी वेही लाॾा कीअं ॻाईंदा? हा, मुंहिंजा उमेदनि वारा राणल रब तोसां राज़ी, रब तोसां राज़ी जुड़ में तुंहिंजी जवानी, मुंहिंजा उमेदनि वारा पुटड़ा रब तोसां राज़ी। हा इहे वेही गॾिजी ॻाईंदियूं? हा गॾिजी। अॻे भला रांदियूं वांदियूं तव्हां खेॾियूं हूंदियूं घिटियुनि में? पर्दा न हूंदा? ओ बा मथां उघाड़ा हूंदा हुआ, छता छुड़ियल हूंदा हुआ, पोइ वतऊं खेॾण जूं रांदि हल कंजूं, वतऊं खेॾण जूं। तॾहिं केरु कोन चवंदो हो, ऐं ख़बर ज़माने जी का बि न हूंदी हुई त हीअं थींदो या हीअं थींदो न। माना अॻूणो दौर यादि करे तव्हां सारणी सारे तव्हां रो पिया? हा, माना उहे शयूं वरी न ईंदियूं? न ईंदियूं, काॾों ईंदियूं, जेके वियासीं मोटी आया। जिनखे सारियों से भी आया आया अबाना। अॻूणे दौर खे यादि करे सभिनी नफ़ीस एहसासनि जो तारी थियण खे ख़बर नाहे नफ़्सियात जी साइंस कहिड़े रीत बयान कंदी हुजे, पर इहा पक आहे त दुनिया जी हर कुंड कुड़छ में रहंदड़ इंसाननि खे सदाई पंहिंजे माज़ीअ सां लगाव रहियो आहे। हाणे को जेको दौर आहे सो जदीद दौर थी वियो आहे, सुकून आहे कोन, ग़रीब जे लाइ हर को मारो आहे। ग़रीब खे पोइ ज़मींदार बि नथो सहे, ऑफिसर बि नथो सहे। हाणे के दौर में ग़रीब ते मार वॾी आहे, ग़रीब जो अलाह ई आहे, बाक़ी ग़रीब जी मदद करण वारो केरु कोन्हे। अॻूणो दौर कीअं हूंदो? अॻूणो दौर साईं पहिरीं प्यारो दौर हो, अटा अन्न घटि हूंदा पर मखण मेहूं माल जाम हूंदो वॾड़नि जो। पोइ कुराड़ियूं असांजी अमड़ थी या ॿियूं कुराड़ियूं लस्सी विलोणी जूं, मखण ऐं माखियुनि सां मानियूं खाई ॾाढो भारी कंदा हुआसीं। हाणे को दौर आहे जो बसि ॿटालनि जी भाॼी हथु अचे थी त अचे थी, न त पोइ अलाह मालिका लस्सी ते या थोरो घणो गुज़ारो कयूं था। अलाह हे कचे जो इलाइक़ो आहे, हिते त अञा ताईं उहे रवायतूं बरक़रार आहिनि त चाॾियूं मखण लस्सियूं ऐं उन खां पोइ सवारियुनि जा मसाला। माना अॻूणो दौर खे तव्हां भेट कयो त अॻूणो दौर तव्हांखे माना उन तव्हांजा वॾा कीअं गुज़ारे विया? साईं अॻूणो दौर जेको असांजा वॾा गुज़ारे विया आहिनि त सुकून वारो हिसाबु हुयो। ऐं हाणे जेके रस्ता रोड ॾिसो था, अॻूणे दौर में रस्ता दग जेके हुया से साफ़ हूंदा हुआ। हाणे के दौर में तव्हां जेकॾहिं रोड ॾेई आया आहियो त तव्हां पंहिंजी गाॾियुनि जी पंहिंजी हालत ॾिठी हूंदी त सफ़ा ॼण छड़जी छंडजी हिते पहुता आहियो।
अहिड़ा रस्ता आहिनि, रस्तो न आहे, कुझु बि न आहे। बाक़ी अॻूणे दौर में सुठी ॻाल्हि हूंदी ऐं वॾा सही कमु कंदा। न अॻूणे दौर में सुवारी छाट हूंदी, सुवारी 5 या उठ हूंदा या गाॾा हूंदा, उठ हूंदा, घोड़ा हूंदा, उन्हनि जूं सुवारियूं हूंदियूं, या सूज़की हूंदी उहा वहंदी, उन्हनि जूं सुवारियूं हूंदियूं। बाक़ी हाणे त हर गाॾी आहे, कारूं आहिनि, डाक्सूं आहिनि, मोटर साइकिलूं आहिनि, हाणे आहिनि, पर अॻूणे दौर में इहे गाॾियूं न हुयूं। भला भलो दौर तोखे कहिड़ो लॻो, ही दौर भलो आहे या अॻूणो दौर भलो हो? साईं भलो दौर जेको अॻूणे दौर में सुकून हुयो, वॾनि जे दौर में सुकून हुयो, लाई चाई न हुई, ॿध छुड़ न हुई ऐं ग़रीब जे मथां मार न हुई। हिन दौर में ग़रीब जे ॻाल्हाए थो त उनखे लताड़जे ज़रूरु थो। ग़रीब खे लतूं अचनि थियूं त ॻाल्हाए न, चुप करे वेह त ठीकु आहे। जे ॻाल्हाईंदे कंहिं बि ज़मींदार जे ख़िलाफ़ु या का ॻाल्हि बि त ग़रीब उन में मारिजे थो। कचहरियूं थींदियूं, सॼी राति वॾड़ा ओताकुनि में वेठा हूंदा, सॼी राति कचहरियूं करे, पोइ हिकिड़े ओताक में हिकिड़े घर जी ओताक हूंदी त सॼे ॻोठ जा उते वेठा हूंदा। महिमान तुंहिंजो या मुंहिंजो आयो, मानी उन ओताक वारे जे घर ईंदी, ख़बर न पवंदी त कंहिंजो महिमान आहे। अॻूणो दौर ईअं आहे, जे अॼोको दौर उहो आहे जे ओताक में महिमान आहे त उहो महिमान धणी पासो ॾेई हलियो वेंदो, अलाह करे मूंखे सॾु न करे। अॼोको दौर साईं उहो अथव। अञा काल्ह जी ॻाल्हि हुई त सिंध में एक शानदार ओताक कल्चर आबाद हो। एक समाजी मेड़े जी सूरत में माण्हूअ जे जज़्बनि जी तर्जुमानी कंदड़ इवेंट, जंहिंमें कंहिं बि हिकु शख़्स जो मसलो उनजो न पर सॼे ॻोठ बिरादरीअ जो मामिलो बणिजी वेंदो हो। पर हाणे उहो सभु कुझु नाहे रहियो। जदीद टेक्नोलॉजी जिते परे जे माण्हुनि खे क़रीब कयो आहे त उते वेझा रिश्ता तमामु घणो दूर हलिया विया आहिनि। पाण में जेके बि नंढा वॾा मसाला थींदा, पाण ओताकुनि में वेही इहे खटूं 5, 10, 20 पाण में जेके वॾा अज़ीज़ा आहिनि उहे गॾिजी वेही उन मसालनि खे हल कंदा हुया। हींअर जेका नई जनरेशन अची वई आहे उहा जेको आहे फेल आहे। उन्हनि में उहा मोहबत न आहे, उहो स्लो न आहे, उहा बहा बरकत कान्हे का। उन्हनि माण्हुनि जो ईमान, सचायूं, वॾा वण ऐं हवाउनि खे सारींदासीं, ॾखण ॾेई भंज भटनि जी पेई त हवाऊं अची वेंदियूं, एतिरियूं हवाऊं अची वेंदियूं जो असां ख़ुशि थी वेंदा हुआसीं। हिन महिल अची वियो आहे हिकिड़ो लाइट जो दौरु, थोरी तकलीफ़ अचे थी, भॼी था वञूं उन ॾे। पर असांजो जेको पुराणो वक़्तु गुज़रियो आहे, शुकुर अलहमदुल्ला अॼोके वक़्त खां उहो भलो हुयो ऐं उहे माण्हू ख़ुशि हुया। सादगीअ में सादगी भली शइ हुई ऐं हींअर उन खां वधीक माण्हू अमीर बि आहे। उन वक़्त में हिकु कमाईंदो हुयो, 10 ॼणा खाईंदा हुया, एतिरी बहा बरकत हुई। हींअर 10 ॼणा कमाईंदा, हिकिड़े खे खाराए नथा सघनि। हींअर तइलीमूं प्राइवेट थी वियूं, इस्पतालूं प्राइवेट थी वियूं, तॾहिं माण्हुनि वटि इस्पतालूं कोन हूंदियूं। घरनि में टिकी फोटो जेको बि थींदो कुझु हुयो, माण्हू उन खे घर में हल करे छॾींदा हुया। हाणे हींअर जूं बीमारियुनि जी ख़बर कान थी पए त छा कहिड़ियूं बीमारियूं आहिनि। तॾहिं सादा खाधा, बसर, टमाटो, घरनि में जेके पंहिंजूं ॿाराड़ीअ में जेके असां थरादू सब्जियूं पोखियूं था, इहे शयूं हुयूं ऐं इहे अॻ में शयूं कोन हुयूं जेके हींअर वक़्तु हली रहियूं आहिनि। मक़सदु चवण जो इहो आहे त पुराणो वक़्तु जेको अॼु खां 25-30 साल पहिरियां गुज़री चुको आहे, उहो हिन खां बहितर गुज़रियो आहे। अॻूणे दौर जी भला मौसीक़ी जेकी हूंदी, रूह खे राहत ॾींदड़ मौसीक़ी, उहा कीअं हुई? उहा तमामु भली, जीअं मास्तर चंद्रो हुयो या असांजा ॿिया बि जेके अदीबी पुराणा फ़नकार हुया ऐं उन्हनि जे कचहरियुनि में मज़ो ईंदो, उहे ॻाईंदा हुया त चवंदा हुआसीं त इहे बसि न कनि, इहा राग वेही ॿुधूं, सुबुह थी वेंदो हो। मच कचहरनि ते इहो राग मौसीक़ियूं जो हींअर जो राग कहिड़ो आहे? हींअर तूं हेॾां फिरिया, मां हेॾां फिरिया। पुराणे दौर जे राग मां कशिश ईंदी, रूह खे राहत ईंदी, सुकून ईंदो हुयो। हींअर बेज़ारी थी थिए। उहे ओताकूं के सरहे सांझ में सान्या सर्त जो नमूनो हुयूं, जिन खे अज़ीम दरसगाहुनि सां बि भेटा लही सघे पई। वॾनि सां गॾु नंढा बि अदब सां अची ओताकनि में वेहंदा हुआ ऐं सुर विकिरी पवंदा हुआ। नड़, बेत, वायूं, ॾोर, गुझारतूं ऐं भिटाईअ जा बेत, मलूक शाइरी, रात खुटे पर बात न खुटे वारो लकाउ हूंदो हो। ही उहे मंज़र हुआ जिन में चांड्रोकीअ जूं रातियूं ओताकनि ऐं ओतारनि जे अंगणनि ते साह वीसा साबित थींदियूं हुयूं। हाणे त मोबाइल फोन विछोटियूं वधाए छॾियूं आहिनि। खट कचहरी हूंदी, अॼु ॾींहं ताईं बि वरी तव्हां खटूं ॾिसो था त असां वटि क़ाइमु आहिनि।
ऐं अॼु ॾींहं ताईं बि असां हिन खट खे ते वेहणु पसंदि कंदा आहियूं। ऐं के महिमान असां वटि ईंदो आहे उन खे बि खटुनि ते नोहे नूरिये जो नूरी नजारो अज सुनो की झर किनारो नोहे नूरिये जो नूरी नजारो अज सुनो की झर किनारो प्यार जा खत्म थी फसाना हाय ज़माना हाय ज़माना। जिते सिंध जे माज़ी बईद में मोहिन जे दड़े ऐं हड़प्पा जहिड़ा ज़बरदस्त आसार मौजूद आहिनि, उते माज़ी करीब हुस्नाकिन जे हवाले सां बाकमाल रहियो आहे। उहा सोन जहिड़ी सिंध हुई जंहिंजा रस्ता त कचा हुआ पर माण्हुनि जा कौल पक्का हुआ। घर बेशक खावा हुआ पर दिलियूं सोन जहिड़ी हुयूं। भली आणण ऐं चाढ़ण वारा मंज़र हुआ पर कल्ब सिंधू जिया कुशादा हुआ। माल सां हर बांजर कायूं माण्हू हला हला कयूं वेठो, ऊठनि जी सवारी घोड़नि जी सवारी। असांजो वक़्तु त हुई कान, इहो ॾुध पाणी पियूं मखण खायूं वेठा हूंदासीं। इहा ख़बर बि कान हूंदी त मञुठ में पंधु केतिरो आहे या कहिड़ा माण्हू अञा कीअं आहिनि। असां त कचे में पियो गुज़ारियो। इहो पूजो थी नार धार जोटींदा हुआसीं हार पोइ नार ते, ऐं हर बंजर काहणो पवंदो हो, ऐं इहो पाणी धाणी वहणु हूंदो हो, ऐं माल रिज़िक जी हूंदी। पुराणो वक़्तु इहो ई हुयो। ऐं गाह डांदनि ते ॻाईंदा हुआसीं हा न, त उहो माण्हू न हूंदो कंहिंखे पाणी बि पीआरे। सभु को बीठो हूंदो ॿियानी खयूं वारा वठ में। हाणे त साईं हाणे थी वियो ॿियो कमु। असांजो पुराणे वक़्त में कमु हुयो इहो। इहे हाल अहिवाल छा भला जेको भत विहांउ थींदो हो त कीअं सॾु ॾींदा हो, कीअं मानीअ जो उते अंदाज़ हूंदो हो, कहिड़े क़िस्म जी मानी? भत बंजर थींदो हो त सॾु बंजर वञे उठ ते चढ़ी या घोड़े ते था ॿाहिरनि खे या पाड़े खे सॾु ॾियणो पवंदो हो। ऐं मना बंजर ठाहिणो पवंदो हो। काठ किले ते पाड़े वारा माण्हू ॿाहिरि कुर्ब अच वारा अचनि त मना छनो ठहे छनो, त उहो उन में भत हलंदो। हाणे मथां विझनि ॼण टार आहे त उहो जेको ॿूर किरे थो पाटण में पइजी वञे। कुंभर खे ॿुधाइणो पवंदो हो त हाणे थां कुंभर ॾेई वञे। हाणे उहे कुपियूं पाटण में खाधो पीतो थींदो हो। इहे हाल अहिवाल अथई। इहो वक़्तु असां गुज़ारियो। अच्छा, माना सभु जेको मानी हलंदी हुई या पाणी पीबो ठिकर जा? ठिकर जा था, हर शइ ठिकर जा था। कुंभर ॾेई वेंदा हुआ, उन्हनि खे अॻ में माण्हू चई छॾींदो हो, पर पंहिंजे वहिंवार सां ॾेई वेंदा हुआ। इहो ठिकर जे थां ते खाइण पीअण ठिकर जे थां ते। सरियह जो साग बि सरियह में, इन में रिध जे ठिकर जे कुने में, इहो सभु ठिकर जा थां हूंदा। भला दरियाउनि जा वहकरा मौजू मस्तियूं वण टिण माखियूं इहो सिस्टम? हाणे माखियूं दरिया जी कपर वेठा आहिनि त पावक आहे त हाणे होॾऊं दरिया आहे त हेॾऊं लॾो खणी था वेह। माखियूं मखण बि हूंदा हुआ पंहिंजा। इहो पुराणो वक़्तु हुयो पे गुज़ारियोसीं। इहे हाल अहिवाल थिए। सवारी थिए थी अदा दरिया में टप अदा तुंबो आहे, अदा संदारी आहे। इहो कमु पे हलियो कमु। संदारी छा आहे साईं? संदारी बकरी जी खल मां साईं ठही जुड़ी अचे थी ॼण मन माशूक। मां वेठो रह त ॼण कार में वेठो आहियां, एसी में वेठो आहियां, दरिया में पाणी में लुढ़ंदो आहे। टिंटियूं मथे में चढ़ियूं वेठियूं आहिनि। बाबा दरिया में त कमु इहो आहे न, इहो कमु आहे न। जे जग पइजी वञे त माण्हू कोन सुञापे। हाणे पाणी में उन जॻह शइ निकिरंदी, गप मां सुञापंदी। इहो वक़्तु बि गुज़ारियोसीं। जे राति जो रिली आहे ॿेड़ी पिया रिली, हाणे पाणी वहूं पिया त रिली जॻह पिसी वञे त हाणे घर उहा रिली वरी उहा रिली गप में काड़ी थींदी अहिड़ी थींदी। हाणे उहा रिली त वरी उछले छॾ अरूड़ी ते पई आहे, अदा वरी सुभाणे खणंदासीं। इहो वक़्तु गुज़ारियोसीं असां। छा हाणे सिंध उहा साॻी रही आहे? जवाब में अक्सर माण्हुनि जे ख़्याल मूजिब सिंध हाणे उहा साॻी नाहे रही। ही देश त छा पर कुझु बि साॻियो नाहे रहियो। टेक्नोलॉजी जी वॾे पैमाने ते अचण खां पोइ काफ़ी कुझु तब्दील थी वियो आहे।
ऐं एतिरो बि त जदीद टेक्नोलॉजी भली ज़िंदगी खे सहल बणायो हुजे पर मसला गंभीर थी विया आहिनि। महबूब ही गोडन के छो बधो थी चेल साईं इन करे बधो थो जो असां 3 कलाक वेहंदासीं न, असांजा वॾड़ा बीह वेहंदासीं, असां वेही वेंदासीं, मुंहिंजा बाबा भली 10 कलाक थी वञनि, कचहरी में थक न थींदो? थक न थींदो ऐं चेल असांजी मज़बूत लॻी पई हूंदी मुंहिंजा बाबा। अच्छा भला इहो ॿुधायो त अॻूणो दौर कीअं हुयो? साईं अॻे दौर में सस्ताणे ई माण्हू मोहबती आ, भला आ, असां वंगा खपाईंदा हुआसीं, वञी ऐं मोटंदा हुआसीं मुंहिंजा बाबा। हर शइ में जिथे वञो त माण्हुनि वटि पैसो जाम हो। हाणे वरी अहिड़ो टेम थी वियो आहे जो इहो लॉकडाउन माण्हुनि जो खानो ई ख़राबु थी वियो, माण्हू बुख पिया मरनि, काॾे वञनि हींअर। सम्झे अॻियों दौर साईं भलो हो, सस्ताणी सभु कुझु हो, ईमान बि हो। हींअर माण्हुनि वटि जेतिरो माल आहिनि ओतिरा बेमान आहिनि, सम्झ में ॻाल्हि अचे ई कोन थी मुंहिंजा बाबा। अॻूणो जेको दौर हो सो तमामु सुठो हो ऐं तमामु माण्हू हुया, उहे माना इख़लाक़ अदब वारा। हींअर जेको दौर आहे सो माना असांखे सम्झ को ॿाहिरि थो नज़र अचे। अॻियों दौर जेको उहो दौर भलो, तमामु साईं तमामु भलो। उन में इहो हूंदो त गुरबत वारो जहान हूंदो। उन में जेको आहे सो 5 घर हूंदा हुआ, 5 ई माना पाण वेही खाईंदा हुआसीं। हींअर घर को जुदा आहे। हींअर अहिड़ो को दौर अची वियो आहे जो माना मिट माइट माना ॿाहिरि आहे, परे आहे हिक ॿिए खां। माना को थिए थो को विहांउ शादी त को हुनखे माना पंहिंजो हिसाबु किताबु अॻ में माना हिकिड़े हंधि खाईंदा हुआसीं। माना के वॾड़ा हूंदा पंहिंजे हिसाब सां पिया हलंदा हुआसीं उन हिसाब जे। अॻे दौर में भला जेको हारपो कबो हो या जेकी बनी काइबी हुई उहा कीअं काइबी? उहा साईं बनी साईं बाक़ाइदा उन में महिनतूं थींदियूं, ॾांद वाहींदा हुआसीं, हलर वाहींदा हुआसीं, 3-3 4-4 हर ॾींदा हुआसीं। ऐं पोइ वरी उनखे माना सम्झ ज़मीन खे भरींदा हुआसीं, महिनतूं थींदियूं। कलर न हूंदा, भाण हूंदा वथाण जा, उहे माना भाण असां इस्तेमालु कंदा हुआसीं वथाणनि जा। हींअर रुॻो कलर आहे, कलर विझ त माना फ़सुलु थिए थो, न त फ़सुलु थिए ई कोन थो। ऐं हींअर ख़र्च वधी विया आहिनि। सिंध में हिकु उहो बि वक़्तु हो जॾहिं मारू माण्हू चौपाए माल जे धड़नि समेत शाम लड़े कचनि दगनि तां मिटी उॾाईंदा पंहिंजनि अबाणनि घरनि ॾांहुं मोटंदा हुआ त उन्हनि जे घरनि में खीर, लस्सी, मखण ऐं मोहबतूं हुननि जो इंतज़ारु कंदियूं हुयूं। पर बदकिस्मतीअ सां हाणे उहो सभु कुझु नाहे रहियो। जे रहियो आहे त नफ़्सा नफ़्सीअ वारो माहौल, जंहिंमें मिटियूं माइटियूं, दोस्तियूं, रिश्ता नाता बि मशीनुनि सां गॾु मसनूई थी विया आहिनि। अॻे में ॾाढियूं मोहबतूं हूंदियूं, दुख सुख में माण्हू गॾु हूंदा हुया। आंधी मांजी कंहिंजे घर हलिया वेंदा त को माना इशू कोन हूंदो। अॼुकल्ह जेको आहे माण्हू कंहिंजे वेंदे घर बि डिॼे थो त अलाए हुनखे बुरो लॻे अलाए न लॻे ॼण। ऐं अॻ में ॾिसंदो त ॻोठाणी मायूं हूंदियूं, वेहंदियूं गॾिजी, पोइ कम बि कंदियूं हुयूं, किरत बि कंदियूं, को हुनर हूंदो हिन कचहरियूं कंदियूं, पंहिंजा हाले वाले दिलि जा हिक ॿिए सां ओरींदियूं हुयूं। उन सां इहो थींदो त उहो माना रिलैक्स रहंदियूं हुयूं, हुननि खे माना टेंशन न हूंदो हुयो। ऐं अॼुकल्ह हर माण्हू ॾिसो त अलॻि अलॻि थो रहे न, हर को पाण खे माना अलॻि हिकिड़ो सेपरेट रखण जी कोशिशि थो करे। इवन एसि ताईं जो फैमिली में अगरि 2-3 भाती आहिनि त उहे बि हर को पंहिंजे मुंहुं थो रहे। त उन्हनि सां इहो आहे त डिप्रेशन ॾाढो वधी वियो आहे माण्हुनि में, नफ़रतूं वधी वियूं आहिनि, मुनाफ़क़त वधी वियूं आहिनि, माण्हू हिक ॿिए खां डिॼे थो, माण्हू पंहिंजी दिलि जी ॻाल्हि कंहिंसां नथो करे सघे। हर वक़्तु ख़ौफ़ आहे त इहो माण्हू उनखे अलाए कहिड़े तरीक़े सां उनखे यूज़ करे या उनजी मिसयूज़ करे। चवण जो मक़सदु इहा त अॼुकल्ह इंसानु जेको आहे भले स्टैंडर्ड घणो आहे, बंगला आहिनि, गाॾियूं आहिनि, हे आहिनि, पर उहे मोहबतूं उहे सचायूं न आहिनि माण्हुनि में न। उहो माण्हुनि में एतिरो माना हिकिड़ो त जो ग़रीब माण्हू आहे उहो त अमीर माण्हू जे स्टैंडर्ड ॾिसी करे डिप्रेशन में हली थो वञे, या जेको अमीर माण्हू उहो बि अकेलाइन में तनाइन में रही करे उहो एॾो डिप्रेशन में। छोजो अॼुकल्ह ॾिसो तव्हां उन्हनि खे अलाए सभु कुझु न, ख़ुदकशी जो रेशो वधी वियो आहे। त अॻ में इहो हूंदो त मोहबतूं हूंदियूं, माण्हू ॻाल्हाईंदा, पंहिंजी दिलि जी भड़ास कढंदा हिक ॿिए सां, भई यकीन हूंदो त असां सां सभु सिंसियर आहिनि। अॼुकल्ह उहो शइ न आहे, त उन करे ॿियो सभु तरक़ी पंहिंजी जॻह ते, पर इंसानु जेको आहे उहो अकेलो थी वियो आहे। कॾहिं सिंध जो हिकु अहिड़ो दौर हो जंहिंमें मेलनि मलाखड़नि लाइ हर मैदान साज़गार हो। माह पहिरियों सुमार हुजे या जुमे जी राति, दरगाहुनि जा अङण आबाद हूंदा हुआ। पोरियो तबिको जहिड़ोक हजम, लोहार, कुंभर, मोची, रंगरेज़, खटी, ड्रखण ऐं ॿिया हुनरमंद बि ख़ुशहाल हुआ। अहिड़ियुनि ख़ुशहाल हालतुनि में मुआशरनि अंदरि लतीफ़ फन परवान ते चढ़े समाजनि जा मस्बत पहलू उजागर थींदा आहिनि।
साईं अॻे दौर जी भली दौर किरत असांजी हींअर मिशीन दौर थी आहे कम घटि मिशियूं सभु अची विया हूअं ॾाढा ठाहींदा हुआसीं कुआयूं ठपींदा हुआसीं हर शइ कमु कंदा हुआसीं हींअर उहो कमु न आहे असां वटि हीअं मिशीन दौर ॾाढो थी वियो आहे बसि कॾहिं आहे कॾहिं न आहे बसि ईअं वेठा आहियूं। त छा था सम्झो अॻूणे दौर में तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं जेको आहे ठाहियूं? साईं अॻे दौर में कोॾायूं भलियूं ठाहींदा हुआसीं उहे कोॾायूं हींअर कोन था ठाहियूं। अॻो गोबा ठाहींदा हुआसीं नवां ठाहींदा हुआसीं गोबे में चाढ़े आमूं ॿधंदा हुआसीं डांद हूंदा घणा डांदनि सां पोइ असांजो कमु हलंदो हुओ पाट ॾींदा हुआसीं माण्हुनि खे पोइ छॾे वेंदा हुआ माण्हू छॾे जो वेंदा हुआ त वरी ॿ टे ॾींहं खे पोइ खणी ठाहींदा हुआसीं ॾाटा ठाहींदा हुआसीं ॾाटो बि कोन्हे मिशिनियूं अची वियूं आहिनि मिशिन ते कमु पियो हले कोॾारियूं गोबा कुहाड़ियूं ठाहींदा हुआसीं चंजूर ठाहींदा हुआसीं वॾा वॾा चंजूर जेके लाह कंदा हुआ माण्हू हीअं उहे असां कोन्हनि के टिफिणियूं जेके घर में हा टिफियूं ठाहींदा हुआसीं उहा टिफिणी कान था ठाहियूं हींअर उहा टिफिणी कीअं माना कमु ईंदी उहा पंहिंजी ज्वर जी मानी पचाईंदा हुआसीं चांवरनि जी मानी पचाईंदा हुआ माण्हू ॿटालो मच्छी तरींदा हुआ हाणे उहे कोन था ठाराइनि माण्हू। अच्छा भला उन दौर जूं तव्हां जूं यादगिरियूं जेके आहिनि उहे यादि कयो था तव्हांजी कीअं तबियत महसूसु थिए थी? सही तबियत पोइ असांखे ॾुखारी थी वेंदी ॾाढी अॻियो दौर जेको संभालींदा न उहो हीअं असां ॾुखारा थी था ॾाढो उहो दौर भलो हो मज़े जो कमु कंदा हुआसीं ॾाढो सुठो कंदा हुआसीं कमु। कीअं भला ॿहिराड़ियुनि जे ॻोठनि में वेंदा हुओ हा कीअं महसूसु कंदा हुओ? ॿहिराड़ीअ माण्हू खे मखण मानियूं खाराईंदा हुआ ॾुध ॾींदा हुआ वरी अनु ॾींदा हुआ असांखे हाणे अनु बि कोन था ॾियनि न को था मानी जी सलाह करे न को वञूं था त रहंदो ॿिनि रुपये लाइ दड़का ॾेई मुड़ा था छॾनि उहो दौर भलो हो असांजो अॻियो। भला अॻूणा माण्हू जेके आहिनि उहे तव्हां सां जॾहिं सामान ठाहिण ईंदा त उहे फसल ते तव्हांखे पैसा ॾींदा या कीअं? न अनु ॾींदा हुआ अनु ॾींदा हुआ के पैसा ॾींदा हुआ अनु ॾींदा 6 महीने असांखे मण ॾींदा हुआ हा ज्वर चांवर सभु ॾींदा हुआ। महिमान ईंदा हुआ 2 4 5 ॾींहं ईअं टिका रोज़ टिकाईंदा हुआसीं महिमाननि खे बि न कुकड़ पंहिंजा हूंदा हुआ त हे फार्म कोन हूंदो हुओ असांजे दौर में कुकड़ पंहिंजा सिंधी हूंदा हुआ महिमान अची वेंदो कुकड़ खे बसि देर विझी सुबुह जो बि नाश्तो कराईंदा हुआसीं न कुट जा बटा हूंदा मखण पंहिंजा माल पंहिंजो हूंदो हो पोइ मिठाई विझी ॾींदा हुआसीं सुबुह जो नाश्तो उनजो लस्सी पंहिंजी बि जाम हूंदियूं हींअर दौर जो नफ़्सा नफ़्सी लॻो पियो आहे उहो दौर ॾाढो फस्ट क्लास हूंदो हो। अच्छा भला तव्हां जेको आहे शादी मुरादीअ ते ईद बिराद ते तव्हां वेंदा हुओ ॻोठनि में ॿारनि जा या मर्दनि जा वार ठाहिण? हा साईं वेंदा हुआसीं हा उन्हनि जा वार ठाहींदा हुआसीं पोइ इहो लापे ते ठाहींदा हुआसीं पोइ हुननि जो विहांउ शादी थींदो पोइ असांखे ॾींदा हुआ विहांउ शादी हा पोइ तोर थींदा या थींदो त पोइ असांखे उन्हनि जो हिसाबु किताबु उते सम्झो उते पेर वठी वठंदा हुआसीं हा पेर ई वठी वठंदा हुआसीं। अच्छा ऐं उन खां पोइ जेको आहे सो उते जेको तव्हां शादी में वेंदा हुओ उते माना कहिड़े क़िस्म जा खाधा वाधा तयारु कंदा हुआ? साईं उन वक़्तु असांजे वक़्त में ही खाधा कोन हूंदा हुआ सिर्फ़ु बसि गोश्त हूंदो हो भुॻल खारनि जो हूंदो हो पोइ इहो माण्हू पाटोड़ा हूंदा इहे ठिकर जा थांवा हूंदा हुआ पोइ उन में पोइ तंबो भरे उन में विझंदा हुआसीं पोइ सभिनी खे उते खाराईंदा हुआ ॿियो इहे चासनियूं वासनियूं या इहो कुझु बि कोन हूंदो हो का ॻाल्हि कान हूंदी हुई बसि ईअं सुको गोश्त जाम हूंदो हो हा खारनि जो ठाहींदा हुआसीं उहे। अॻे भला वारनि जूं कटिंगूं कहिड़ियूं कहिड़ियूं कंदा हुआ? साईं असांजे तन छा हूंदो हो त शहनशाह कट हूंदी ॿी दिलीप कुमार कट हूंदी हीरो कट वारनि जो हुई अंग्रेज़ी हूंदी ॿी सोल्जर कट हूंदी वारनि असांजे वार अहिड़ा जो फस्ट क्लास हींअर को वारनि जा। दिलीप कुमार कट अक्सर करे कहिड़ा माण्हू ठाराईंदा तव्हां? साईं सुठा माण्हू ठाराईंदा हीरो कट सुठा माण्हू ठाराईंदा हुआ हा। सिंध जे लोक अदब में लाखे फुलाणे जूं ॻाल्हियूं हुजनि या दोदे जी बहादुरीअ जा किस्सा या ससी पुनू सोणी मेहार जी मोहब्बत जा दास्तान उहे सभु उन दौर जा यादगार आहिनि। उन ज़माने खे जॾहिं अॼु जी हालतुनि सां भेट कजे थी त ज़मानो बसि ज़हर सां भरियल नज़र अचे थो। इन तंग दस्तीअ जा जिते केतिराई सबब आहिनि उते मुख्य कारण मुआशी हालतुनि जो मुनासिब न हुजण आहे जंहिं लाइ हिकु ॻाल्हि इहा बि कई वञे थी त सिंध में मुआशी ऐं वापारी तबिके जा मुख्य माण्हू हिंदू दीवान हितां लॾे विया। सिंध में मां पंहिंजे अकुल मुताबिक़ त चवंदो आहियां त ॿिनि मज़हबनि में सिंधी माण्हू रहिया ऐं मईशत में बि उन ई हिसाब सां जेके मुस्लमान आबादी उहा ज़रायत सां रही ऐं जेका हिंदू आबादी असांजी आहे उहा हाणे बि ॾिसो वापार सां ई लाॻापियल आहे त इन्हनि ॿिन्ही गॾिजी हितां जे मईशत खे हिकिड़ो मुकमिल रूप ॾेई रखियो हो। असांजी मुल्क पाकिस्तान जी आज़ादी खां पोइ असांजी जेका वापारी पंहिंजो विंग हुई जेका हिंदू धर्म वारनि सां वाबस्ता हुई उहे माण्हू निकिरी हलिया विया
त असांजो ॼण वापार वारो सेक्शन असांजे हथनि मां निकिरी वियो। हूअं असां हिते ज़रायत बि कई पिए, ज़रायत खां पोइ जेको ॿियो स्टेज ईंदो आहे मईशत में उहो वापार जो ईंदो आहे। त इन नमूने सां असीं ज़रायत में बि हुयासीं, वापार में, माना मुकमिल मईशत असांजे हथ हेठि हुई। हाणे जो वापार वारो हथु असांजे हथ हेठि न रहियो आहे त उन करे महसूसु कजे थो त पुराणो वक़्तु जेको आहे उहो वधीक ख़ुशहाल हुयो, छो त उन में पूरी मईशत असां वटि हुई। उहो दौर सिंध जे न फ़क़ति शानदार माशी तरक़ीअ जो अॼु बि ओहनियाण बणियल आहे, पर अंग्रेज़नि जे दौर खे बि फ़ारिज़ डिपार्टमेंट या सिंधूअ ते ॿेड़ियुनि जे ज़रिए मवासिलात जी तरक़ीअ सां ॻंढियो वञे थो। पतण तॾहिं हूंदा हुआ जॾहिं रेल कान हूंदी, खुश्की जे ज़रिए कोन, पतण जे ज़रिए हिकिड़ी आरामदाह सवारी कई वेंदी ऐं उन में ट्रांसपोर्टेशन बि थींदी। सिंध में पतण पहिरियों जेको सिंध में औरंगा नाले हिकिड़ो बंदरु हूंदो जितां ट्रांसपोर्टेशन थींदी, मतिलबु ईअं बि असां चऊं था सिंध हिकिड़े बैन अल-अक़वामी रूट ते बि आहे। इहो ई सबबु हो जो चार्ल्स नेपियर जॾहिं हिते इंडिया ते सिंध ते कब्ज़ो कयो, इंडिया ते न पर सिंध ते जॾहिं कब्ज़ो कयो त उहो ईस्ट इंडिया कंपनी जो मुलाज़िम कोन हो, हू सिधो बर्तानवी फौजी ऑफिसर हुयो। ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिश इंडिया सां वास्तो रखंदी ऐं इहो ई सबबु हो जो जेकी 5 साल उहो गवर्नर रखियो त हुन सिंध खे इंटरनेशनल बेस ते ऑर्गेनाइज़ कयो, छाकाणि त उन वक़्तु नहरे सुईज़ निकिरण वारी, नहरे सुईज़ निकिरण जे करे सिंध जी अहमियत ख़ासि करे इन कराची बंदर जी अहमियत वधी चुकी हुई। अंग्रेज़नि खे हिकिड़ो बंदरु पियो खपे, जीअं नहरे सुईज़ खां अचनि इंडिया में अचनि वाट ते हिकिड़ो हुनखे बंदरु पियो खपे जेको हुनखे फैसिलिटेट करे, कंहिंजी मरम्मत थिए, को ॿियो तरीक़ो कम्युनिकेशन में अचे। ऐं इहो ई सबबु हो जो चार्ल्स नेपियर बर्तानवी अमलदार हो, न की ईस्ट इंडिया कंपनीअ जो, ऐं हुन बर्तानिया जे चवण ते सिंध ते कब्ज़ो कयो अचे ऐं हुन जो जेको पंहिंजे हुन आइडियाज़ ॿुधाया त सिंध खे जेको सो हुन चयो त कराची मशरिक़ जी राणी आहे। इहे चार्ल्स नेपियर लफ़्ज़ जा त कराची मशरिक़ जी राणी आहे। उन खां बाद सिंध में पहिरियों दफ़ो हुन कम्युनिकेशन लाइ डाक जो निज़ाम आंदो, पोस्ट जेके असां चऊं था उहो सिंध में ई थियो हो। सॼी ब्रिटिश जेके कॉलोनीज़ ईअं कोन्हे न पोस्ट दुनिया में हलंदी ई कान्हे, हलंदी, पर पब्लिक लाइ पोस्टल डिपार्टमेंट या पहिरियों भेरो सिंध में सरकारी सतह ते कयो वियो हो। तंहिं करे असां चऊं था त सिंध अॻु में बि तरक़ी याफ़्ता ई ऐं हींअर बि आहे, हींअर को टेक्नोलॉजी जो फ़र्क़ु आहे। अच्छा, उन दौर जे अंदरि खत पट न्यापा या सॾ या रीतू रस्मूं उहे तव्हां कीअं था ॾिसो? सर ॿुधो न, तव्हां पुछो त अंग्रेज़नि खां अचण खां अॻु में, उन खां अॻु में पहिरीं जेको हूंदो त तक़रीबन इहो थींदो वापारनि ऐं सोनारनि जे मार्फत, का बि कॉन्फिडेंशियल चिठी जेका मोकिलणी हूंदी माण्हू सोनारनि जे ज़रिए मोकिलींदा। हिकिड़ो हजम हूंदो राज जो जेको शादीअ सॾ खणींदो, पर हिकिड़ी का क़ीमती शइ मोकिलणी आहे, को सफ़ा खुफ़िया ख़त आहे जो रस्ते में को न खोले। डिपार्टमेंट इवन बादशाहनि जा ख़त बि उहे सोनारनि जे चिठियुनि में वेंदा, सोनारनि जे माल, छो त सोन जो कारोबार त तॾहिं बि हलंदो हो न, पर सोनारे खे हिकिड़ो तहफ़ुज़ु वठंदो, कंहिं खां बि वठंदो, उन बारे में छा बि चार्जिस ॾींदो, कंहिंखे ॾींदो, कंहिं सारा हफ़्ते सोने जो कारोबार त दुनिया में हलियो आहे, उहे सोनारनि जे मार्फत वेंदियूं ऐं उन हिसाब सां को सोना उन को रस्ते ते खोले बि न सघंदो, छो त उन को तहफ़ुज़ु मिलियल हो, इलाइक़े जा जेके गारंटियर हूंदा तहफ़ुज़ु ॾींदा। सिंध जे शानदार माज़ीअ खे जॾहिं तालीम जे नज़रिए सां ॾिसिजे थो त बि अक्सर माण्हुनि जे ख़्याल मूजिबि हाणे हिन इलाइक़े में उहा साॻी तालीम नाहे रही। वधीक त तालीम हिकु मुक़दस पेशे खां हटी करे हिकु कारोबार जी सूरत इख्तियार करे वरिती आहे। साईं, असां जॾहिं पढ़ंदा हुआसीं त सभु इन अमीर हुजे गरीब हुजे हिकिड़े स्कूल में पढ़ंदा हुआसीं। प्राइवेट स्कूल तस्वर ई कोन हूंदो हो, ट्यूशन जो तस्वर न हूंदो हो। जेको ॿारु ट्यूशन पढ़ंदो हो मिसाल तौर ते त इहो मायूं बि लिखियो हूंदो त सफ़ा डल निभागो ॿारु आहे न। असांखे यादि आहे त असांजो हिकिड़ो उस्ताद हूंदो रज़ामंद ख़ासकेली, उहो स्कूल टाइम खां कलाक अॻु में घुराईंदो, स्कूल टाइम खां कलाक पोइ छॾींदो असांखे, ऐं हॉलीडे जेका हूंदी हुई उन पंहिंजे घर घुराईंदो हो। ईअं उन असांखे 5 क्लास में स्कॉलरशिप पढ़ाई। असां जॾहिं स्कॉलरशिप पास करे मां जॾहिं हुन मिठाई खणी वियुसि त हुन मिठाई न पियो वठे, उहो इन ॻाल्हि खे मायूं पियो सम्झे। सो उन दौर जी तालीम ऐं उन दौर में उस्तादनि खे जेका ॿोलीअ जी बेहक हूंदी, जोड़जक हूंदी, उहा सम्झ में ईंदी। हाणे त बेरोज़गारी बाहि खां जेको को तव्हां कंहिं फील्ड में कामयाबु न विया आहियो त भला उस्ताद आहियो, तव्हां मास्तरी में त हली वेंदो, ॿिए न हली सघंदो। इहो तालीम में एतिरो फ़र्क़ु आहे। ॿियो हाणे एजुकेशन जेकी आहे न उहो थी आहे प्रोफेशन, इंडस्ट्री थी वई आहे। मां त हाणे पाण हिन स्कूल मेरापुर स्कूल में रही आहियां त मूंखे मां 36 साल मां हुते पढ़ायो आहे। पोइ उन में मां इहो ॾिठो आहे त अॼु जो ॿारु जेको आहे न ज़हीन आहे बनस्बत असांजे,
ज़हीन बि आहे पर हुननि जे लाइ घणियूं एक्टिविटीज़ में आहिनि ऐं ॿियो त वरी असां पाण घरनि में वेठा हूंदा हुआसीं त असांजी जेके वॾड़ियूं हूंदियूं न उहे बिल्कुलु फुल हुनरमंद हूंदियूं उन्हनि खे भर्त ईंदो कढ़ाई ईंदी सिलाई हर शइ ईंदी पोइ हू पंहिंजे नियाणियुनि खे घर में असां बि वेठे वेठे ईअं ई सिखी वेंदा हुआसीं या सेखारींदियूं विहारे करे ऐं मां तव्हां यकीन कंदो जॾहिं मां नेट ते ॿाहिरियूं गुॾियूं ॾिठियूं न उन्हनि खे अखियूं ठहियल हुजनि न नक ठहियल हुजनि ऐं बसि ईअं ई हिकिड़ी थोथ पोथ ठहियलियूं हुयूं त मां सोचां पई त असां जेके असांजी वॾियूं जेके गुॾियूं ठाहींदियूं उहे केॾियूं प्यारियूं ख़ूबसूरत हूंदियूं ऐं उन्हनि जा हे अखियूं एॾियूं सुहिणियूं नक चप बिल्कुलु ऐं उन्हनि खे ज़ेवर पाराईंदियूं हुयूं नथू बथू त उहे एॾियूं ख़ूबसूरत सुहिणियूं लॻंदियूं पोइ मां उहो ॾिठो त उहो गुॾी बिल्कुलु ख़तमु थी वई यानी मां केतिरे ॾींहं घरनि वारनि खां पुछियो त पुराणियूं गुॾियूं तव्हां वटि आहिनि पर हुननि चयो त न असां वटि कोन आहिनि पर असांजी जी असांजी पुफी जे असांजे बाबा जी परवरिश कई उहा इहे गुॾियूं ठाहींदी पोइ उन गुॾियूं असांखे ठाहे ॾींदी हुई बिल्कुलु रांदि में या कुझु या का असां को चङो कमु कयूं त उन ख़ुशीअ में असांखे गुॾी ठाहे ॾींदियूं हुयूं या अहिड़ी का पोइ मां उहा गुॾी ठाहिण जी कोशिशि कई सिंधी गुॾी पंहिंजी पोइ मां ओड़े ई तरीक़े सां जीअं असांजी जी टाका बाका हणंदी हुई गुॾियुनि खे मां उहे गुॾियूं ठाहियूं ऐं तव्हां अॼु ॾिसो त उहे गुॾियूं एॾियूं ख़ूबसूरत उहे आहिनि असांजी सिंधी गुॾियूं ऐं असांजी सिंध में हुनर त तमामु घणो आहे हर शइ ऐं इहो भर्थ आहे हिकिड़ो हुरमचो उनखे त आम तरह सां सिंधी था चवनि उहो बि त असांजी सिंध मां ई थियो आहे ऐं उन जा त गज एॾा ख़ूबसूरत थियनि था उहे सभु असां पंहिंजे वॾनि खां सिखियासीं असां भली हिन ॻाल्हि सां लख इख़्तिलाफ़ करियूं पर सिंध जो माज़ी न फ़क़ति शानदार पर सहप बुर्दबारी ऐं दिलेरीअ जो आला मिसाल पिण हो हा गुरबत हुई पर दिलियूं कुशादियूं हुयूं रुखी सुखी गॾु खाइबी हुई ऐं ॾुखे वक़्त में साबित कदम रहबो हो भली ॾोकड़नि जी अणाठ हुई पर वेसा ऐं तवक्कुल ते सदाई बेड़ा पार पहुचंदा हुआ माण्हू साह त ॾींदा हुआ पर वीसा ख़तम न थींदा हुआ न फ़क़ति हुजतूं कबियूं हुयूं पर हुजतूं माणबियूं बि हुयूं सिंध जे दिलफरे माज़ीअ खे ॻोल्हण ऐं पेश करण समुंड खे कूज़े में बंदि करण या कख हेठियां लख मिलण जी मतरादिफ़ ॻाल्हि आहे शानदार माज़ीअ जे मुख़्तलिफ़ पासनि खे कवर करण को एतिरो आसान नाहे पर हिकु ॻाल्हि जंहिं ते समाज जो वॾो तादाद इतफ़ाक़ करे थो त सिंध जो माज़ी मोहब्बतुनि जो मर्कज़ हो जेको हाणे घणो घणो तब्दील थी चुको आहे। जी नाज़रीन न्यूज़ स्पेशल प्रोग्राम में असां सिंध जो माज़ी अॻूणो दौर उन जूं यादूं उन्हनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ हर मकतब फ़िक्र जे माण्हुनि खां ॾाहनि खां अदीबनि खां दानिशवरनि खां ऐं उन दौर मां गुज़रंदड़ माण्हुनि खां असां हलवल वरितासीं त हू सारणियूं सारींदे जेको आहे सो किथे लुड़क लाड़नि पिया त किथे हू पंहिंजे मगन में मदहोश थी वञनि पिया हू चवनि पिया त अॻूणो दौर जेको आहे हिकु शाही सिंध जो दौर गुज़रियो आहे सिंध जा ॿेला पतण ऐं सिंध जी वाहण वस्तियूं जेके हिन सदाबार ख़ुशियूं हूंदियूं हुयूं ऐं अॼोके दौर में नफ़्सा नफ़्सी जो दौर जेको आहे हिन दौर में अंदरि केरु कंहिंजो ॿांह ॿेली न आहे केरु कंहिंसां गॾु नथो बीहे ऐं हिन दौर खे ऐं अॻूणे दौर खे जॾहिं असां भेट कयूं था भेट ॾियूं था त असांखे ख़बर पए थी त अॻूणो दौर जेको आहे उहो मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां मरहलनि सां जेको माण्हू गुज़रंदो हुयो अॻूणे दौर जूं जेके साणियूं हूंदा आहिनि सारियूं आहिनि हू लाजवाब अंदाज़ में उन्हनि पेश कयूं आहिनि वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं कैमरामैन परवेज़ ऐं इरफान आलमानी सां गॾु DM सुमरो KTN न्यूज़ थारूशा।